बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जी त असांजो पिक्ज़ल लैब हली रहियो आहे ऐं पिक्ज़ल लैब इंतिहाई बहितरीनु सॉफ्टवेयर आहे। ठीकु आहे। अॼु जो असांजो टॉपिक आहे त असां तस्वीर जे भरिसां टेक्स्ट लिखूं ऐं उन टेक्स्ट जे अंदरि तस्वीर कीअं लॻायूं। ठीकु आहे। सो सभ खां पहिरियों असां टेक्स्ट लिखंदासीं जेका असांखे खपे। ए खे क्लिक करे टेक्स्ट में वञी एडिट खे क्लिक करे असां हिते उहा लिखंदासीं टेक्स्ट। ठीकु आहे। मां लिखियो सिंध। इन खे असां ओके करे इन जी साइज़ पंहिंजी मर्ज़ीअ मुताबिक़ खणंदासीं। ठीकु आहे। मूंखे एतिरी खपे। साइज़ खां बाद में असां इन जी फ़ॉन्ट स्टाइल चेंज करण लाइ AB फ़ॉन्ट खे क्लिक कंदासीं। माय फ़ॉन्ट्स में वञी असां हिते फ़ॉन्ट स्टाइल चेंज कंदासीं। ठीकु आहे। मूंखे इहो खपे त मां हिते उहो रखंदमि। हाणे असां चऊं था त इन जे अंदरि उहा मतिलबु तस्वीर हुजे काई बि त असां छा कंदासीं, टेक्सचर खे क्लिक कंदासीं ऐं पंहिंजी गैलरी मां उहा तस्वीर आणींदासीं जेका असां चाहियूं था त इन जे अंदरि हुजे। गैलरी खे क्लिक करे ठीकु आहे। त मां अजरक जी तस्वीर गूगल तां पहिरियां ई डाउनलोड करे छॾी हुई। इन खे क्लिक करे हाणे ॾिसो त सिंध जे अंदरि अजरक जी तस्वीर अची वई आहे। ठीकु आहे। असां इन खे राइट करे हाणे असां चऊं था त इन खे थोरो स्ट्रोक हुजे त असां स्ट्रोक खे क्लिक करे इनेबल करे वाइट स्ट्रोक क्लिक करे स्ट्रोक जी विड्थ खे वधाईंदासीं। जेतिरी ज़रूरत में आहे असां ओतिरी वधाईंदासीं। ठीकु आहे। हाणे हिते ठहे हीअ असांजो स्ट्रोक लॻी वियो, सिंध माना वर्ड तयारु थी वियो। हाणे असां चऊं था त असां हिते ॿी टेक्स्ट लॻायूं त वापसि टेक्स्ट में वञी एडिट खे क्लिक करे असां उहो लिखंदासीं जुमिलो। मां हिते मतिलबु कॉपी करे आई आहियां, हाणे हिते पेस्ट कंदमि मुंहिंजी अम्मा। ठीकु आहे। हाणे मां हिनखे ओके करे वापसि इन जी अॻोणे वांगुरु साइज़ वधाईंदासीं, फ़ॉन्ट स्टाइल चेंज कंदासीं। ठीकु आहे। हाणे असां इन जे अंदरि वापसि अजरक जी तस्वीर लॻाईंदासीं। टेक्सचर खे क्लिक करे गैलरी ठीकु आहे। मुंहिंजी अम्मा वापसि असां इन खे स्ट्रोक कंदासीं, वाइट स्ट्रोक क्लिक करे। ठीकु आहे। हाणे सिंध मुंहिंजी अम्मा। हाणे मां हिते लतीफ़ सा हाणे अगरि असांखे हिते काई बि तस्वीर लॻाइणी आहे त असां इन गोल टाइप शेप खे क्लिक करे इम्पोर्ट में वञी तस्वीर खणी ईंदासीं। ठीकु आहे। मां ही तस्वीर खणी आयमि, हिन खे क्लिक करे हाणे हिते अगरि हाणे हिते असांखे काई तस्वीर आणणी आहे त असां सर्कल टाइप शेप खे क्लिक कंदासीं ऐं इम्पोर्ट में वञी पंहिंजी गैलरी मां उहा तस्वीर आणींदासीं। ठीकु आहे। मां ही तस्वीर गूगल तां डाउनलोड कई। हिनखे राइट क्लिक करे हाणे हिते तस्वीर जो मतिलबु कलर मतिलबु हिते पिक्ज़ल लैब में हिकिड़ो ऑप्शन आहे। हूअं त हिन जो बैकग्राउंड मटाइण लाइ असांजो बैकग्राउंड इरेज़र ई बहितरीनु आहे, पर मतिलबु पिक्ज़ल लैब में ईअं थोरो हल्को मतिलबु सॉफ्टवेयर ॾियनि था इरेज़ कलर। असां इरेज़ कलर खे क्लिक करे इनेबल कंदासीं त असां जेको बैकग्राउंड हूंदो उहो क्लीन थी वेंदो। ठीकु आहे। असां हिनखे हिन जो असां शेडो वधाईंदासीं। ठीकु आहे। हाणे असां हिनखे पंहिंजी जाइ ते रखंदासीं। वापसि असां हिनखे इरेज़र में वञी करे जीअं असां तस्वीर खे हेठां शेडो ॾियणु सिखियोसीं उहे ॾींदासीं। ठीकु आहे। असांजी तस्वीर थी वई। हाणे मां चवां थी जेको हे मुंहिंजी अम्मा लफ़्ज़ आहे इहो अॻियां अची वञे त असां हुनखे क्लिक करे हाणे मुंहिंजी अम्मा खे असां वापसि ए में वञी टू फ्रंट कंदासीं। अगरि असां चाहियूं था इहो पोयां हुजे त टू बैक कंदासीं, पर असां टू फ्रंट कंदासीं। ठीकु आहे। ॾिसो त इहा असांजी तस्वीर तयारु थी वई आहे।